पर मां हेड़ो डंडो डोटो मुके ओचदो ही ओचदो थींदो जा जो मां मरदुस डेंगू अरे डेंगू दे के पी गए सो कथियो पर मां कूड़ो साबित थिया त उन हिसाब मां चुकायूं सा वो तू वठ दे मतलब मां वरी वापस ही तुस अरे 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 इंसान दुनिया में छुटण तो चाहे ऐं अज्ञानी मनुष्य तू वापस उतर चाहे हला मुझी दखणा त मां हला बम बम बोले देश देश प्रीतम दा दक्षिणा देश मारो तो के दक्षिणा रे मा दिया भला तू मर मां तो दिया दक्षिणा ठीक है मुंशी बम बम बोले बम बम बोले भाई हल बोले बम बम बोले बम बम बोले हाणे छा थियो बाबा हां हाणे तव्हां मूंखे ॿुधायो फाइनल तव्हांजो रायो छा आहे बस हींअर मुंहिंजी आख़िरी राय तुंहिंजो सोरो मटाइण जी आहे मूंखे सुबुह सुबुह जो लखो मल टिकाणे में गॾिजी वियो हू पंहिंजी धीउ उकलाइण लाइ ॾाढो आतो वेठो आहे हा बसि हुन धीउ घेरो हिकु अखि घटि अथई हा माना कहाणी अरे कहाणी जी त छा थियो तोखे छोकिरी जा कमु या हुन अखि था कमु पर बाबा थी त कहाणी न ईअं त थोरी चङो टक बि नंढी त नंढी आहे हा हा माना थी त लंगड़ी न हुई कहिड़ी उब खे तुक लॻी पर तंहिंखां सवाइ लखो भले तोखे 5 लख बंगलो मोटर बि त ॾींदो पर थी त कहाणी लूली लंगड़ी थी न इहे त वरी वॾी ॿी बि ॻाल्हि कान्हे ईअं सॼे हथ में सिर्फ़ु वांगुरु हिकिड़ी अथसि अरे लूली बाबा ई तव्हां चओ छा था पिया तव्हांजे पुट जी शादी कहाणी लूली लंगड़ी न थींदी न बाबा न मां तो कई मां शादी न कंदुसि मां त इहे ई थो चवां तूं शादी त कंदे पर तूं हिते न कंदे हा मां हींअर ई थो वञा लखे ॿ लखे वञी ॻाल्हाए थो ॼाण ॻाल्हि पकी थो करे अचां अरे न बाबा मूंखे तोखे बि लखापति ठाहिणो आहे मूंखे बि ॾियणो आहे मां हींअर ई थो वञा मां हलांव थो लखे बाबा पर ॻाल्हि त ॿुधो बसि बिल्कुलु मां हींअर ई थो वञा तोखे लखापति ठाहिणो आहे मूंखे बि ॾियणो आहे पर बाबा काली लूली बाबा अरे ॿियो हाणे मुंहिंजो छा थींदो घणा देर थींदी पर तुझे पी जे पेट जी ख़बर पइजी वई न मुंहिंजे पीउ जो कहिड़ो ॾो तव्हांजे हिन ज्योतिषी जी जजमेंट हणी मुंहिंजे बाबे जो दिमाग़ ख़राब करे छॾियो पिणे जो दिमाग़ अॻ में ख़राब आहे हुनजी इहा ख़राबी हाणे मुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾींदी पर हिन त ॻाल्हि मुंहिंजी वई न तव्हां ॿुधो त वॾी ॻाल्हि अरे पर नीना ओ नीना सॼो ॾींहुं रड़ियूं ई कजां वरी छा आहे अरे ॾिस न मुंहिंजो पीउ मुंहिंजी शादी कंहिंसां थो कराए कहाणी लूली लंगड़ीअ सां हा तूं आई न अहिड़ीअ जे लाइ अहिड़ीअ लाइ कहाणी लूली लंगड़ी माना सॼी सभु ईअं खिली थी ईअं खिल न मूंखे दिलासो ॾे को रस्तो ॾेखार दिलासो ॾे रस्तो ॾेखारे आहे त कीअं रुबाब पियो ॾेखारी ऐं हींअर ईअं महिना न ॾे न को रस्तो ॾेखार शादी खां पोइ ऑटोमेटिकली मरी वेंदो आई आइडिया सही आहे त हीअं कर तूं हाणे मूंखे किथे लिकाए छॾ मुंहिंजो बाबो अचे न त चइजेसि ठीकु हवा थी वियो ठीकु आहे डैडी मम्मी असले हिकु मिंट जी बि शांती कोन्हे वरी छा थियो डैडी टीका भले पीउ जे हयाती तव्हां हथ खणण लाइ तयारु आहियो वाह सियाणी आहे पुट वाह आख़िर अकल आहे छई तेजी में वो तो कड़ी करे मुझे मथा रखंदो इहे न डैडी टीकम चवे थो त बुढो भले मुंहुं मूंखे किथे लिकाए छॾियो वाह वाह सियाणा वाह मसा कुलायो तई ॻाल्हाए त पोइ पहिरीं केतिरे हिनखे लिकायो त सही मूंखे लिकाईंदा किथे अंदर गाजरे जो कबट आहे न उन में गाजरे जो कबट हा पोइ हवा जो लंघो अथसि शादी करे हवा खा तूं जल्दी कर तुंहिंजो डैडी पियो चई जल्दी कर अरे अरे जंहिंजे हथ में मुंहिंजो मौत वरी तूं न गॾु अरे छॾियो मां त सही त न गॾु चोरा तव्हां अची विया छा अरे मस जान छॾाए किथां पहुतो आहियां हिते उते वियुसि मस त लखे मल खे पुराणी उधर यादि अची वई अरे हू त वरी तोखे पुराणी उधर में थो जमा करणु चाहे हा त छा मूंखे ईअं तलदार रुपया त सम्झे छा भई उधर में जमा कंदो अरे पर हाणे छा थींदो
उते त तोखे बिल्कुलु उन त बिल्कुलु मंडप में ठाहे छॾियो अथई हू त ॾियण खां कुझु बि न भरींदो वापरे उते पहुतुसि मत हुनखे पुराणी उधर यादि आई उन धीउ सां शादी करण लाइ केरु तयारी कोन्हे ऐं फंदो अची तुंहिंजे गले में पियो हाणे उन त पुट मंडप में ठाहे रखियो अथई कलाक दमे खणी वेंदे पर बाबा हा हुन त मूंखे ॾिठो बि कोन्हे अड़े आई त मूंखां भुल थी वई ॻाल्हि ॻाल्हि में निकिरी वियो त तूं प्रीतम दादा जे घर रहियो पियो आहे लोचो मारियो ॼाण आहे खणी तुंहिंजे प्रीतम दादा विच में आयो त वीचारो हुनखे बाहि कढंदो छा चए हा मूंखे हा छो मूं संदसि कहिड़ी ॿिली मारी आहे अड़े पर हाणे छा थींदो हाणे या त मूंखां पैसा वठंदो या धीउ तोखे ॿधंदो पोइ बाबा मूंखे तव्हां हिते ई शादी कराए छॾियो न अड़े पर हिते वरी मुंहिंजो मौत लिखियलु आहे न पर छा बाबा पर मूंखे रस्ते में ईंदे ईंदे कोई वीचार आयो मरण जो अरे न मूंखे रस्ते में ईंदे ईंदे कोई वीचार आयो त जे तव्हांखे सचपच मुंहिंजे पुट खे नाठी ठाहिणो आहे त पोइ थोरी घणी फेर घेर कयो फेर केर कयो पोइ कीअं कयुसि तव्हां हीअं कयो हा नीना बदिरां लीला सां पढ़ाए छॾियोसि ईअं करण सां तव्हांखे नाठी बि मिली वेंदो मां बि बची वेंदी आख़िर अकुल आयसि सही अकुल वारी धूड़ आयसि छो ईअं कीअं थींदो वॾीअ जे हूंदे नंढी खे शादी कराए थी अॼु जे ज़माने में छा न पियो थो हले वॾनि नंढनि जो किथे जी फ़र्क़ु पियो आहे ॾाढे वेठे हूंदे पोटा पर ॾिसंदा वञनि हा न त हूअं छा पंहिंजी धीउ खे छा तव्हां आचार कंदव छा पर लीला मञी सही भई इहो वरी तव्हांजो घर जो मामिलो इहो तव्हांजी छा ठीकु आहे लीला खे मां पाण ई मञाईंदसि मां न मञींदसि मां सभु ॿुधो आहे हिन नमूने पैसनि से गुर कंदड़ सां मां शादी हरगिज़ न कंदसि पैसा वधीक था लॻनि त लख रुपया खणी घटि ॾिजो भला 2 लख रुपया घटि ॾिजो भला बंगलो माप अड़े छोरा चरियो थियो आजा फुटपाथ ते रहंदे वण हेठां सुम्हंदे जा बंगलो में बाप साईं तव्हां मूंखे जरा जल्दी करे ॿुधायो न त मां छोकिरे खे वठी थो हलियो न तव्हां जीअं चवंदा तीअं कंदासीं पर तव्हां न वञो ऐं जे वञो न हिनखे त फिटो कंदा वञो ईअं मुफ़्त में फिटी करे वञा पर मां शादी न कंदसि तॾहिं शादी पिणे कंदो न चवण वारी तूं केरु आहीं पर मम्मी नीना जे बदिरां मां ॿियो रस्तो कहिड़ो आहे वक़्तु विञाइणो कोन्हे ईअं ई पहिरीं तारीख़ थी वेंदी पहिरीं तारीख़ खां पोइ शादी करण लाइ छोकिरा हिन खां 25 लख रुपया घुरंदा विल यू शट अप हा तूं न कर अंग्रेजी में ठीकु आहे मुंची ओ मुंची हा चओ जल्दी वञ तूं मुंहिंजे लाइ ज़हर वठी अच ज़हर हा मूंखे वठिणो आहे भला सादियो आणे ऊचो आणे जीअं पीअ ते साह निकिरी वञे चइबो त ऊचो ई आणणो पवंदो मुंहिंजी काका तूं दर्स मम्मी तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मां सुरेश नाले छोकिरे सां सुरेश इहो सुरेश वरी केरु आहे मुंहिंजे कॉलेज जो दोस्त असां ॿई शादी जा सपना ॾिसंदा हुआसीं पर कुदरत खे शायदि मुंहिंजी ख़ुशी मंज़ूर न हुई अॼु जी अख़बार सुरेश जो माइंड चेंज करे छॾियो हुन मूंखां तव्हां खां पैसा वठी ॾियण जी ॻाल्हि मस कई मूं संदसि किले ते ज़ोरदार थको आहे कढी हाणे साॻियो पैसनि जो मामलो आहे ऐं शादीअ जो सवाल आहे लीला प्रीतम दास लेटर मूंखे लॻे पियो को ममण ज़रूरु मचंदो अरे सुरेश जो लेटर आहे सुरेश लिखे तो त डियर लीला तूं गुस्से थी वई आहीं मुंहिंजी दिलि ॾाढो रुनो पछताइण खां पोइ चई उथियुसि त मां मूर्ख आहियां मुंहिंजे विवेक मूंखे चयो त तो ही छा कयो पैसो अॼु आहे सुभाणे कोन्हे लीला आई एम सॉरी तूं मूंखे माफ़ कर तूं सिर्फ़ु मूंखे हिकिड़ो फ़ोन कर त मां अचां डैडी जे तव्हां चाहियो त हीउ ख़त ॿीहर पढ़ी सघो था मां वञा थी सुरेश खे फोन करण दर्स लीला हींअर मूंखे बि काई बि फेर घेर करी कोन्हे इहो सुरेश केरु आहे मां त केरु सुञाणा बि कोन ऐं उहो हिते ईंदो त अची नई बीमारी फैलाईंदो मूंखे कुझु बि चवणो न आहे ॿुधाए तुंहिंजो कहिड़ो वीचार आहे पर मम्मी मुंची हा वञ मुंहिंजे लाइ ज़हर वठी अच ठीकु आहे हाणे त आणणो ई पवंदो मुंहिंजी काका दर्स मम्मी तो त मूंखे लाचार करे छॾियो आहे जेकॾहिं न मञी आहे त अॼु मूंखे ज़हर वठिणो ई पवंदो उहो बि ऊचो बाबा हाणे मथे सां मथो वेंदो भॼे पंहिंजे हथ सां हाणे भले भित सां भॼे असांजो कमु थी वियो असांजो थियो भले बाबा पर ॻाल्हि ॿुध पैसा सभु रोकड़ा घुरजांसि हा बाबा ऐं जेको नक्शो अथई उन में बंगलो ठाराए वठिजांसि हा मथां तकड़ करे मां को चढ़ियो आहियां छा ऐं जोइ जो मजू न थी जाए न मथां मथे ते चढ़ियो वञई
हाँ अरे मुर्शिया पुट तो असांजी ॻाल्हि में ॿुधी निकिर ॿाहिरि हलो त आई मां नौकरी मां हा हलो बाबा मना हाणे त लाइन क्लियर आहे न बिल्कुल कोई वांदो कोन अथई बिल्कुल कोई चिंता जी ॻाल्हि न आहे कोई आॾो न ईंदो असुल न आॾो ईंदुई वाह बाबा दादा आइडियन मता आइडियन मता लखो मल बची वियो त हुन तुंहिंजे सहुरे खां लख रुपया वठी हुनखे ॾेई छॾींदो ऐं बाबा हू जे सुरेश अची वञे त अड़े बिल्कुल बेवकूफ़ आहे सम्झे नथो एतिरी ॻाल्हि छो नालो तो बंदि करी उन लाइ पहिरीं खां ई खूह ते कराची विछाए छॾींदमि मतलब हाणे कोई आॾो न ईंदो कोई न ईंदो मुंहिंजी शादी थींदी मना थींदी तव्हांखे बाबा 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 कीअं आयो आहे एड्रेस बराबर आहे तो तव्हां केरु आहियो बाबा मां तारा चंद आहियां हा तूं केरु आहीं सुरेश सुरेश हाँ सुरेश तो मुझे नालो ॿुधी तव्हां हौसला छो बता दिया लीला हिते ई रहंदी आहे न हा हिते ई रहंदी आहे अच्छा तव्हां लीला न मां टिक में पी आहियां बाबा पर हींअर त तुंहिंजो कार्ड आयो तूं हिते कीअं पहुते मां लीला खे दिलि सां चाहियां हा मरियासी बाबा बेड़ी कुॾण वारी आहे कर चोरा हा असीं कार्ड तुंहिंजो पढ़ियो उन में अहवाल हो त तूं मूर्ख आं मूंखे सचमुच लॻे थो तूं मूर्ख आं छो अड़े ज़ाल ज़ात खे कंहिं सुञातो आहे हिते तोसां गॾिजण खां पहिरीं त उहा हिते रट लॻाए वेठी त मां हिन सां शादी कयां टिक मथां तव्हां जो चओ मां न मञा थो अड़े तूं मंझ न मञ जाकूला कोई ताई आहे ताकूला कोई हिकिड़ी रट अथसि त शादी कंदसि त टिक मथां ॿी हालत में समुंड में टपो ॾींदसि टिक में 5 लख रुपया मोटर ऐं बंगलो पूरो अथसि पोइ न उन ॿी ॾींदो चइबो मां लीला खे न सुञाणे सघियुसि अरे उहो त तोखे मूर्ख थी सम्झई मूर्ख धिक्कार आहे अहिड़ी छोकिरियुनि खे वो गॉड पर हींअर मां छा कयां हींअर तूं कर शादी छा मतिलब अड़े शाहूकार सहुरो को ॻोल्हे हिन छोकिरी जो दिलि मां ध्यानु कढी छॾ ऐं शाहूकार सहुरो ॻोल्हे ऐं शाहूकार थी वञ सुखी थी वञ पर हींअर त अहिड़ो कोई बि सहुरो आउट ऑफ स्टॉक हूंदो ऐं जे हुजे त पोइ हींअर लीला खे साड़ण जे लाइ शादी ज़रूरु कबी पर किथे बाबा हिन शहर में लखोमल सेठ सुञाणो हूंदो हा यार मां हुनखे वचन ॾेई वेठो आहियां त मां पंहिंजे पुट जी शादी हुन धीउ सां कराईंदुमि पोइ पर हिते वरी लीला वरी डपो थी ॾिए समुंड में इन करे तूं हीअं कर पर लखोमल तो 5 लख मोटर बंगलो बि ॾींदुई बंगलो न हा क़िस्मत बि फ़ाइदे में थी वञे उन कॾहिं टिक वगे ॾिठो ई कोन्हे मतलब छा तूं टिकम मां फिरी सुरेश थी वञ सुरेश मां फिरी टिकम थी वञ इहो कीअं थींदो अड़े इहे त दुनिया में थिए कल्पना पर उन ख़बर पइजी वञे त अड़े ख़बर पइजी वञे त पोइ जेको वापराए थो तुंहिंजो जेको बचो थो हुनजो पर इहे थींदो ई कोन तूं चिंता ई न कर हुन ॻाल्हि पर उन छोकिरी अरे यार सुरेश मुंहिंजो बाबो साईं बीठो आहे तॾहिं चवण खां रही नथो सघां छा त लखेमल जी धीउ आहे हा छा त हुनजी हिकु नीरी अखो अखियूं अखियूं छा त हुनजूं अखियूं आहिनि जहिड़ियूं हेड़ियूं अखियूं ऐं छा त वरी संदसि मेह जहिड़ी चाल जहिड़ी छोरे खे सिंधी बराबरि न ईंदी आहे छा त अहिड़ी चाल आहे हुनजी चाल ॾिसी त 15 ॾींहं हलण ई मां भुलिजी वियुमि मतलब त हीरोइन आहे अरे हीरोइन त हुन अॻियां पाणी भरे ठीकु आहे मां टिकम वञण लाइ तयारु आहियां हा टिकम बणिजी हा तारा चंद अरे लखमल टिकम अचो लिखमल अचो भाई भागण वारा आहियो तव्हांखे बि यादि कयो थी लखोमल पिया कयूं लखोमल अची वियो चिठी त ॾे रसीद ॾे लख जी मां सभु कमु तयारु करे रखियो थी मैं लख जी रसीद पर मुंहिंजी धीउ ॾिसण खां पोइ फ्री त न वेंदो अड़े बिल्कुलु न छोकिरो झूननि ज़माने जो माण्हू आहे झूननि ख़्यालनि जो अचे थो त शादी ढक में हुअणु घुरिजे वाह टिकम मां तुंहिंजे वीचारनि जो क़दुरु थो कहिड़े वीचारनि जो क़दुरु थो करे कोमल पुराणनि ख़्यालनि जो माण्हू आहे हू चए थो त शादी रो पाए कराईंदासीं मां तुंहिंजे तरफ़ां हा चई चङो भला तारा चंद हफ़्तो वञे जल्दी शादीअ जी तयारियूं कनि मां टिकम खे वठी थो वञा टिकम मोहरत कटाए आया हुन में लखोमल बाय टिकम बाय हा चले वरी वापस न हली आ चली बाबा ओ बाबा बाबा हिकु पतो त कटिजी वियो हा
पर बाबा हा हिकु दुश्मन वधियो। दुश्मन छा जो मुंहिंजा मथां त ठपा थींदा ठपा। हा अड़े लखे मल जे मरण खां पोइ सॼे मिल्क जो वारिस त ही थींदो। वो तो ठीक है बाबा, हाँ। पर जे शादी खां पोइ लखे मल कीअं टेक्निकल धीअ ॾिसंदो त तुंहिंजो प्राण पखेरु उॾामी वेंदा। मज़ो अची वियो बाबा। ये कार में केरु हुयो? सुरेश हुयो। सुरेश? लखोमल भी आयो हो ऐं लखेमल सुरेश खे मोटर बंगलो ऐं 5 लख रुपया ॾियण जा चया। सुरेश हलियो वियो हुन सां। हली वियो? हा चई लीला खे चइजां त हिन जनम में न त ॿिए जनम में गॾंदासीं। ज़रूरु गॾजंदा। डैडी हा डैडी असले हिक मिंट जी बि शांती कोन्हे। छा थियो वरी? डैडी लखो मला सुरेश खे पाण सां गॾु वठी वियो। चङो थियो तुंहिंजी त जिंद छुटी। बराबरि आहे। खत में छा थो लिखे? हा हा खत बाबा। में पियो लिखे त सहुरे खां जेको पैसा वठे उहो कढो। हा ऐं हिते लखे मलिया 5 लख मोटर ऐं बंगलो ॿुधी गई वई गई वई हुयसि भॼिया जो। नीच मैं जिंदगी भर उन जी शिकिल ॾिसंदमि। असुल न ॾिसजां। पर हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे प्रीतमलाल हा शादी जरा जल्दी अधु कलाक खनि में कराए छॾियूं त ही कमु लही पए जेकर। ठीकु आहे जेसी महाराज अचे हा त मां बि तयारी करे वठां। तव्हां बि कपिड़ा वठो। मां बि लटा मटाए थो अचां। ठीकु हा हा तव्हां हलो हलो। हिक मिंट जी रोकड़ा पैसा वठिजां। हा बाबा यादि कजांइ चेक न वठिजां। मां को तव्हां घड़ी घड़ी साॻी चेक वठी त सही ज़रूरु कराइजां। ध्यानु रखजांइ। हा मां हलां थो पर जो मजू न थिजां मथां मथे ते चढ़ियो वञां। बाबा मां अचां थो कपिड़ा मटाए। हा बाबा हिन पासे। अरे भाई किथे आयो? छा त मुंहिंजे भाभी आइडिया कई आहे अची वियसि। अहिड़ी ख़बर हुजे त जेकर अचां ई पहिरीं तारीख़ खां पोइ आहे। पोइ जे 5 सालनि खां पोइ अची आहियां न तॾहिं बि कोई फ़र्क़ु न पियां। ठीकु आहे तूं मुंहिंजी का ॻाल्हि मञी न। चओ तूं मुंहिंजे बदिरां नीना सां शादी कर। अरे मुंहिंजो बाबो मरी न वञे इन करे त इहे फेरफार कई आहे। अरे ॾिस मुंहिंजी भेण जी ज़िंदगीअ जो सुवालु आहे। तुंहिंजो पीउ बाक़ी घणनि ॾींहंनि जो महिमान अॼु नमो त सुभाणे सुवारी कंदो ऐं हूअ बि बिना रास्ते वारी शादी कॾहिं बि सक्सेस न वेंदी आहे। चई त सच थी पर इहो थींदो कीअं? थींदो छा न आहे वेॾी वक़्तु घूंघट में मुंहिंजे बदिरां मुंहिंजी भेण नीना वेंदी। छा चई वरी चओ अड़े वेॾी वक़्तु घूंघट में मुंहिंजे बदिरां मुंहिंजी भेण नीना वेंदी। वेॾीअ वक़्तु मुंहुं ढकियल तूं न तुंहिंजी भेण नीना हूंदी। हा हलंदो मूंखे मिड़ई शादी करणी पोइ नीना हुजे या लीला हुजे। हलंदो मुंहिंजे जैसा ज़िंदगी में न गुज़ारे। अरे कोई चिंता न कर लॻाए त मां वञा नीना खे सम्झाए। हा सम्झाई नीना खे सम्झाई। इहा घड़ीअ जी फेरफार ॾेखारे थी त मुंहिंजे पीउ जे पुनीअ मां घणा ख़लास थी आहिनि। असले हिक मिंट जी बि शांती कोन्हे। महाराज अञा मुंशी महाराज आयो न आयो? हा साईं सॼे शहर में अचो, ॾाढी अचो, शादी अचो। आचो तुम्हारा स्वामी करुणानंद ही पधारत है। बम बोले। अरे महाराज स्वामी अची वियो। बम बोले। महाराज स्वामी जय हो जय हो। पर साॻी छोकिरी सां तुंहिंजे पुट जी शादी थींदी त चोथे ॾींहुं मरंदे। महाराज उन चिंता न कर कन्या पटिजी वई आहे। अच्छा उनजी भेण सां थी उनजी शादी थी कोई महाराज। ठीक त पोइ घुरायो कन्या खे। जल्दी घुरायो बाबा जल्दी घुरायो घुरायो। वोट ऐं कुंवार ॿिन्ही खे। मुहूर्त जो टाइम औरत जो वक़्तु थो वञे। हा थाली वाली खणी अचो चांवर बावर खणी अचिजो। हा वाह दादा जल्दी हलिया थोड़ा जल्दी हमारा ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेवे नमः। लाडा गाय गोटपी गोट के मुकुट तो बचे रख 500 रुपया। अपनी तो ना मत फुटा कोन 500 रुपया दे कोई हिसाब में कर कटी दादी।
सफा दुखो आहियां। मंगलम भगवान। अरे छोरा जी बंद कर। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छति। अरे पलाव पलीटो बदीजे रख 500 रुपया द्या। खबरदार ताराचंद। ताराचंद तो अरे पूरे सब तू जगदा क्यों? अरे परा ताराचंद पुट टीका माता में नहीं मतो गाड़ी में सुरेश छाए आए छा कुछ कोने। अरे कुछ करे तो बचो तो रेडी करे। वो कहने नाना पुटे का हिसाब रखना। आखिर काल कर दिया कहे भी लालच रखने का सवाल। मैं तो लीला का माफी रखना है। इन्ना पुटे मुखे लीला ने खिलाफ बरगला गलत गलत गाली बुधाई। गलत गाली बुधाई? हां मुखे बबला है लखे मलो लाठी भरण है सुरेश मट्टी कम बने जडे वेदी में छोकरी के ठेड़ आयो तडे वनी कर पोल पतरो दो। अरे बुढ़ा तुझे पुट के साथ शादी करे बाबा लीला ना। अरे भाई इन मानो के परे अरे भाई करो मोरो ते वक्त तो अरे वक्त तो बने। अरे महाराज रात आजा महाराज लीला चोई छा कर जल्दी कर महाराज। कोई चयो तो सोरे का जो को इन्ने मुने पैसा भरो तू ना शिकल पे सर चाहिए ए तू टीका में एतरो सब कुछ नहीं शादी दी करी इन्ना लीला मुके तने पीछे पैसा न खपे। अरे भाई चाहे न मानो के तू अकेले था। अरे अरे ही कोड़ो महाराज। सीता राम भजो। अरे सत्यानाश तेरे भाई कोड़ो महाराज। अरे ये तो मुझे मौत मारो महाराजा। अरे ही चाहे रे। अरे बड़े मुंशिया पुत्रा बाबा ने मुझे अरे दो बाबा ता छके जे मुंशिया के ओ लीला के ओ तू ना चुप भाई हां छोकु चाहिए कौन दी हां और ये कह रहा है। अरे ही के अरे सत्यानाश तू जा सत्यानाश तेरे किनारे ने मुंशिया पुत्रा। इन में विझो कोई ॾोह कोन्हे। मूंखे त जीअं लीला सम्झायो टीकम मञियो ऐं मूं बि हा कई। लख जी नाले ते छोरा तू मुझे मौत दे खुशा तू मुझे मौत के राजिया। न बाबा मां तो साबित पे करण चाहियो त कॾहिं कॾहिं ज्योतिष बि खोटी वेंदी आहे। ऐ जे ज्योतिष सची वञे त मां त मथे वियुसि। खुदा जो बाप अरे लख जी नाले अरे मुंशिया पुट ही छाए पे दंदार गोटा लगाए। मुखे सही गड़बड़ी है इन महाराज में नहीं लगे। बुधा मुके बुधा जो वेसो मटो मुके माफी दिनी हुए तो मां बुधाया माफी तो कबो मिलंदी पहिरीं बुधा मुंजी चवा लगे तो मुंजा दिए पूरा दिए मुंजी तारा चंदा अरे लखा बड़ी खबा में मुझे ठीक है छड़िया जाए भाई अब पंजे पुत्र जी बांडे ये हालत में नतीजो खराब अरे बट्टी बट्टी कम ना तमाम भी पुत्र ना कर विचार छाए सचो टिकम बीठो हो ना मां टिकम ना आया ही टिकम तमाम बिनी मां जे कोई टिकम ना है तो काई गाल ना है मुके साहब एक टिकम गुरजे। अरे वो केड़ो गुरजई ही तूफानी है मुके ही गुरजे कोन बलंदे अपई दे के बच्ची वने यो ने बलंदे तू के दिने में सौदो करा रो अरे बच्चा पर लीला लीला सुरेश लीला मुके बच्चा बिस मुझे बलता चलेंगा। यही वक्त हलियो पैजो दा 8 ॾींहं गुज़रन ने अरे हाणे छा थींदो? खुशियूं कयो अरे साईं सॼे शहर में ले लगी भैया छाए गाली मुझे बुला सब ला वजाएंगे टीवी ते समाचार में थिया तै खबर काने ना ए अखबार पढ़ो। जनता जे ज़ोरदार आवाज़ अॻियां पंहिंजे सरकार फ़ैसिलो बदिलायो। हाणे को बि छोकिरो ऐं छोकिरी कॾहिं बि किथे बि शादी करे सघे थो। सच सची